अस्सलाम वालेकुम। मौसम जी अपडेट ॾींदा हलूं तव्हांखे। यानी अॼु 27 अगस्त 24 खां 36 कलाकनि जे दौरान सिंध ऐं पूरे पाकिस्तान में बरसातनि जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसवीलो खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो ही वीडियोज़ त इन खे फॉलो लाइक इन वीडियो खे ज़रूरु अॻिते शेयर कंदा जीअं तव्हांखे हर मौसम जी अपडेट सभ खां पहिरियां मिलंदी रहे। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ ही चैनल तव्हांजे लाइ परफेक्ट आहे। अपडेट ॾींदा हलूं त अॼु KPK ऐं कश्मीर गिलगित बल्तिस्तान ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा घणा इम्कान आहिनि। कल बि काफ़ी बरसाति रिकॉर्ड कई वई आहे पंजाब KPK ऐं कश्मीर में ऐं गिलगित बल्तिस्तान में। ऐं बाक़ी सिंध जी तव्हांखे सूरत हाल ॾींदा हलूं। अंदरूनी सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो ऐं किथे मौसम सही बि हूंदो ऐं बाक़ी कराची जे साहिली पटनि ते हल्की बूंदाबांदी थी सघे थी। बाक़ी अंदरूनी सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। बाक़ी बलोचिस्तान में बि काफ़ी जायुनि ते बरसाति जा इम्कान आहिनि। बाक़ी जेको आहे सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। कराची ऐं कराची जे साहिली पटनि ते जेको आहे हल्की फुल्की बूंदाबांदी थी सघे थी। ख़ुदा हाफ़िज़।